जे समुंड किनारे वेझो पाकिस्तान शहरनि जी ॿेड़ी हादसे जो शिकार पड़े हाफिज़ तर्जुमान जो चवणु आहे त मोसाडिला जे बंदर खां वेझो हादसे जो शिकार ॿेड़ी में 5 पाकिस्तानी सवार हुआ। लिबिया में पाकिस्तान सफ़ारत खाने तरफ़ां हिकु टीम वाक़िए वारे हंधि रवानी कई वई। सफ़ारत खानो पाकिस्तानी मुतन जा वधीक तफ़सील ॼाणण जी कोशिश करे रहियो आहे। सूरतहाल ते नज़र रखण लाइ परॾेही वज़न जे क्राइसिस मैनेजमेंट यूनिट खे बि फ़ाल कयो वियो। चीफ जस्टिस यहया अफरीदी जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास सुप्रीम कोर्ट जे जजनि जी मुक़ररी लाइ 24 जजनि जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रियनि जो चवणु आहे त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर इजलास जो बाइकआउट करे छॾियो आहे। वकीलनि जे हिकु ग्रुप ते ॿधल एक्शन कमेटी पारां जुडिशल कमीशन जे इजलास ऐं 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाज। इस्लामाबाद कोर्ट जे वकीलनि तरफ़ां डी चौक ते एहतजाज ख़त्म करण जो ऐलान। हैदराबाद जे वकीलनि तरफ़ां बद इज़हार लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध जे सीनियर वज़ीर शजील इनाम मेमन चयो आहे त जजनि बाबति तहरीक इंसाफ़ बानी जा इल्ज़ाम गुमराह कंदड़ आहिनि। समूरियूं आईनी तरमीमूं जबरी अमल मां गुज़रंदियूं आहिनि। पीटीआई बानी पंहिंजे दौर में साक़िब निसार खे इस्तेमालु कयो। तहरीक इंसाफ़ बानी जमहूरी अमल खे बदनाम करण जी कोशिश करे रहियो आहे। फौजी अदालतुनि में बिलनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। फौजी अदालत में सज़ा मिलियल जवाबदार जे वकील राजा सलमान अकरम समेत ॿिया अदालत न पहुता। वकील वकार अदालत खे ॿुधायो त सलमान अकरम राजा ट्रैफिक में फाथल आहे। जस्टिस जमाल मधुकेल कावड़ जो इज़हार ते चयो त अॼु ख़बर हुई रस्ता बंदि आहिनि त टाइम सां निकिरी अचे हा। शायदि ही चाहिनि था त जवाबदार जेलनि में सड़ंदा रहनि। जेकॾहिं केस नथा हलाइण चाहिनि त संदन मर्ज़ी आहे। अदालत वकीलनि जे शिर न थियण सबबि ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां तकरारी पीका एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्त वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी। वफ़ाक़ी सरकार खे दरख़्वास्त में उथारियल सवालनि जा 2 हफ़्ते जवाब जमो करण जी हिदायत। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पककार पुट ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर सियासत में अचण जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सियासत में अचण जो इरादो आहे पर अॻु में घणो कुझु सिखणो आहे। मुस्तक़बिल में पार्टी जी नई सरोजक कई वेंदी। सिंधु दरिया मां केनाल कढण जी सिंध हुकूमत जे हुकुमराननि इजाज़त ॾिनी आहे, अब नाहे ॾिनी। जेकॾहिं 6 केनाल ठहिया त सिंध जा माण्हू ऐं झंगली जीवत बि मरी वेंदा। उन मां जी सूरतहाल ख़राब आहे। सिज लहण बाद माण्हू रोडनि ते नथा निकिरी सघनि। अमन क़ाइम करणु हुकूमत जो कमु आहे। पुलिस कमज़ोर थी चुकी आहे। संतोष कुमार खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। हू वारसनि सां गॾु बीठल आहिनि। नए दरे में फुर दौरान मज़ामत ते क़तल थियल वापारी संतोष कुमार गैरामद। वापारी जे क़तल ते वारसनि सां ताज़ियत ॾुख जो इज़हार, सरकार जी ख़ातिरी। सदर आसफली ज़रदारी पत्रकार जे गाॾी वारे शहर पहुची वियो। सदर ज़रदारी प्रिंस रहीम आगा खान संदसि वालिद प्रिंस करीम आगा खान जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। सदर आसफली ज़रदारी जी तुर्क हमनसब रजब तैयब एर्दोग़ान सां मुलाक़ात, बतरफ़ी लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। सदर ज़रदारी पत्रकार दौरे दौरान तुर्किया में कुझु देर लाइ तरसियो। तुर्किया जे परॾेही वज़ीर हाकान फन इस्तांबुल एयरपोर्ट ते सदर ज़रदारी जी आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे दौरे ते यूएई रवानो। वज़ीर आज़म वर्ल्ड गवर्नमेंट समिट खे ख़िताब कंदो ऐं यूएई क़यादत सां बि मुलाक़ातूं कंदो। अमरीका सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजी ग़ज़ा ख़रीद करण वारे बयान ते क़ाइम। संदसि चवणु आहे त विच ओभर जे मुल्कनि खे ज़मीन ॾियण ते गौर करे सघिजे थो। विच ओभर जा मुल्क फ़लस्तीनियुनि खे आबाद करण लाइ तैयार थी वेंदा। सऊदी वली अहद ऐं मिस्र जे सदर सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मेहड़ वेझो घरू अमर तां ॾेर हथां भाॼाई क़तल। जवाबदार नूरुद्दीन खोसे डंडा हणी भाॼाणी खोसो खे क़तल करे छॾियो। पनियाकल वेझो फौरन हथां अकुल ॼाणायल वकार ख़ासकली वारे वाक़े जो ड्रॉप सीन। वाक़े में ज़ख़्मी थियल संदसि दोस्त फरहान सूमरो संदसि कातिल निकितो। साॻी पुलिस ज़ख़्मी फरहान समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गढ़ी हसन वेझो झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 3 ॼणनि मां 1 ॼणो इस्पताल में फ़ौत। खोसा ऐं लाशारी बिरादरी में झेड़े दौरान खावंद बख्श को ज़ख़्मी थी पियो हो। लाड़काणे में दुकानदार मुख्तार अली मेमन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैली धरणो। अॻवान जो चवणु आहे त महीना गुज़रण बावजूदि पुलिस दुकानदार मुख्तार अली मेमन जे कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी।
बुचेरी में बमनी ऐं दुकान मां चोरी खिलाफ शटरबंद हड़ताल, शहरनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो, धरणो ऐं नारेबाज़ी। बारूफोसो में मालपुड़ी बंद करण खिलाफ शटरबंद हड़ताल, शहरी इतिहाद जे सॾ ते टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त मालपुड़ी बंद करे शहरनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। नारो में उड़ी जी बीमारी विघे 2 ॿार फोत, 65 बीमारी में मुब्तला। उड़ी सबब 8 वरनि जो सालिह मोहम्मद ऐं 4 सालनि जी आसिया कहरी फोत, घरनि में कोहराम। न्यूज़ीलैंड जी ॾखण अफ्रीका तरफ़ां ॾिनल 305 रन्सुनि जो टारगेट हासिल करण लाइ बैटिंग जारी। न्यूज़ीलैंड जी विकेट 50 रन्सुनि ते किरी पई। वेलयोंग 19 रन्सूं ठाहे आउट थी वियो। ॾखण अफ्रीका पहिरियां बैटिंग कंदे जैन मार्केट जे विकेट जे नुक़सान ते 304 रन्सूं ठाहियूं।